औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन। अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तो, तव्हां असांजी हिन महफ़िल जो ख़ासि मक़सदु हीअ आहे त अॼुकल्ह जेको दौरु हली रहियो आहे, जो मुसलमान ग़ालिब थियण जी बजाए मग़लूब थी रहिया आहिनि, उन जा असबाब इहे आहिनि त असां असुल रस्ते खां हटी कंहिं ॿिए झंग में वञी पहुता आहियूं। उन जे करे असां मुसलमान अॼुकल्ह तमामु वॾी तंगी ऐं परेशानी में आहियूं। सो हिन फ़क़ीर मिसकीन जो जेको मक़सदु आहे उहो इहो ई आहे त तव्हांखे इस्लाम ऐं बानी इस्लाम हुज़ूर आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं के प्यारियूं प्यारियूं सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजे बुज़ुर्गनि जूं, असहाबनि सगोरनि जूं, वलियनि जूं, कामिलनि जूं, जन जो अॼु वॾो नालो आहे, जन जे नाले वठण सां तव्हां असांजी दिलि में राहत ऐं फ़रहत हासिलु थिए थी, त कोशिशि कजे त उहा महफ़िल जारी रखिजे जीअं तव्हां असांजी का तरबियत थिए ऐं तव्हां असां उन जंग मां मोटी ऐं ॿाहिरि निकिरी गंदगियुनि मां निकिरी करे सुहिणी राह ते अचूं। इन खां सवाइ हिन फ़क़ीर जो को बि ॿियो मक़सदु कोन्हे। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह साईं हिन मिसकीन खे ये चंद लफ़्ज़ चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं तव्हांखे ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अॼु अव्हांखे हुज़ूर आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको अदब आहे उहो सचे सिद्दीक़ कीअं कयो। हज़रत सैयदना मुर्शिदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, सहल बिन सादी खां रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हिकु दफ़ो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी उमरो बिन औफ़ जे कबीले में सुलह कराइण लाइ विया। जॾहिं नमाज़ जो वक़्तु आयो त मुअज़्ज़िन आज़ान ॾिनी। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उन वक़्तु अदम मौजूदगी में इक़ामत बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु इमामत कराई। नमाज दौरान एतिरे में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया ऐं सिफ़ में शामिल थी विया। जॾहिं नमाज़ियुनि खे सिफ़ में बीठल ॾिठो, जॾहिं नमाज़ियुनि हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मुबारक खे सिफ़ में बीठल ॾिठो त हिननि हथ ते हणी दस्तक ॾिनी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सिफ़ में मौजूदगी खे महसूसु कंदे पुठिते हटणु लॻो त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते रहण जो इशारो कयो ऐं खेनि पंहिंजी इमामत वारी जॻह ते क़ाइमु रहण जो चयो। जंहिं ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿई हथ मथे खणी अल्लाह जो शुक्रानो अदा कयो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पारां खेनि इहो शर्फ़ हासिलु थियो आहे। पर उन हूंदे बि हू पुठिते हटी अची सिफ़ में शामिलु थियो ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अॻिते वधी इमामत कराई। जॾहिं नमाज़ खां फ़ारिग़ थिया तॾहिं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां पुछो त जॾहिं मूं पाण तव्हांखे इमामत कराइण जो इशारो कयो त पोइ कहिड़ो सबबु हो तो इमामत न कराई ऐं पुठिते हटी आएं। जंहिं ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वराणिया
त मा काना ले इब्न अबी कुहाफ़त ऐं युसल्ली बैन यदै रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, याने या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अबू कुहाफ़ा जो पुट उन लाइक़ु न आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां बीही निमाज़ पढ़ाए। गोया ही अमली मुज़ाहिरो हुयो आयत करीमा ला तुक़द्दिमू बैन यदिल्लाहि व रसूलिही। इन आयत जो माना इहो आहे अमली मुज़ाहिरो। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, त ही आहे असांजे हुज़ूर आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं सहाबा किराम जी तरबियत ऐं मुहबत ऐं आदाब। त मुंहिंजा साईं, मुंहिंजे इन शइ ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे, इन हक़ीक़त ॿुधाइण जो मक़सदु बि इहो आहे त तव्हां असां बि पंहिंजे अहिड़नि पंहिंजे मुर्शिद आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहबत में मुहबत जो इहो ई मुज़ाहिरो कयूं ऐं पंहिंजे जेके मुंहिंजे महबूब जा आशिक़ हुआ, तव्हां असांखे बि उन तिर्ज़ अमल ते हलणु खपे। जॾहिं तव्हां असां पंहिंजे उन्हनि बुज़ुर्गनि जी निस्बत क़ाइमु रखंदासीं, तॾहिं इंशा अल्लाह ताला तव्हां असांजे मथां को बि दुश्मन, को बि काफ़र, को बि दुश्मन इस्लाम ग़ालिब न थींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला अहिड़े ई दीन, अहिड़े ई इस्लाम ते क़ाइमु रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।